सिजावल में पब्लिक हेल्थ ऑफिस ते एंटी करप्शन जो छापो, 4 सालन जो रिकॉर्ड ज़ब्त, जांच शुरू। सिजावल में पब्लिक हेल्थ खाते में मुबैना करप्शन वारनि इल्ज़ामनि खां पोइ एंटी करप्शन जे ज़िले सरकार ऑफिसर बहादुर अली मक्सी ऐं सिविल जज मुनीर अहमद ओचितो छापो हणी ऑफिस मां 4 सालन जो रिकॉर्ड पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। इन सिलसिले में ज़िले सर्किल ऑफिसर बहादुर अली मक्सी जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ खाते में फिल्टर प्लांटनि समेत ॿियनि पाणी जे स्कीमुनि में मुबैना तौर वॾे पैमाने जी करप्शन कई वई आहे। हुन चयो त ऑफिस मां 4 सालन जो रिकॉर्ड तहवील में वठी जांच शुरू कई वई आहे, जॾहिं त कंहिं क़िस्म जी गिरफ़्तारी अमल में अची नाहे सघी। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त सिजावल में फिल्टर प्लांटनि, वाटर सप्लाई स्कीमुनि में मुबैना करप्शन जे इल्ज़ामनि बाद एंटी करप्शन जे ज़िले सर्किल ऑफिसर बहादुर अली मक्सी ऐं सिविल जज मुनीर अहमद ओचितो छापो हणी ऑफिस मां 4 सालन जो रिकॉर्ड पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। एंटी करप्शन जे ज़िले सर्किल ऑफिसर बहादुर अली मक्सी मूजिबि पब्लिक हेल्थ खाते में फिल्टर प्लांटनि, वाटर सप्लाई स्कीमुनि समेत पाणी जे ॿियनि स्कीमुनि जे मद में वॾे पैमाने जे करप्शन वारनि इल्ज़ामनि खां पोइ ऑफिस ते छापो हणी 4 सालन जो रिकॉर्ड तहवील में वठी मामले जी जांच शुरू कई वई आहे। हुन चयो त जेकॾहिं स्कीमुनि में करप्शन साबित थी त मुलविस ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी।